मुरीद शाख लग रहीम यार खान ज़िले जे नवाज़ाबाद वारे इलाइक़े में हिंदू बिरादरी जा 3 माण्हू हथियारबंदनि हथां अगवा थी विया। इतला ते एसएसपी रहीम यार खान इरफान समूह डीएसपी भूंग जी सरबराही हेठ मुगविन जी बाज़ियाबी लाइ टीम जोड़े वरिती। पुलिस मूजिब हथियारबंदनि हिक ई घर जे 3 ॼणनि खे हथियार जे ज़ोर ते अगवा कयो आहे, जिन जी बाज़ियाबी लाइ नाकाबंदी कई वई आहे। अगवा थींदड़नि में रांझू थोड़ी, कन्हैया लाल ऐं रमेश शामिल आहिनि। एसएसपी रहीम यार खान इरफान समूह मूजिब मुगविन खे जल्द बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। रावंती लग ॻोठ गजण चाचड़ में 10 ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां क़त्ल थींदड़ सादिक चाचड़ क़त्ल केस में मुलविस 3 जवाबदारनि खे पुलिस हथियार समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार मुबैना जवाबदारनि जी सुञाणप मेवो कूश, मोहम्मद पनाह कूश ऐं गुलाम सरवर कूश जे नालनि सां थी। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां फायरिंग कंदे सादिक चाचड़ खे कूश बिरादरी जे माण्हुनि क़त्ल करे छॾियो हो। नवदेरो में सदर पाकिस्तान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 70वीं सालगिरह टाउन हॉल नवदेरो में पीपी ज़िले क़यादत पारां तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में पीपी एमएनए खुर्शीद अहमद जुणे जो ज़िले काउंसिल चेयरमैन एजाज लगारी पीपी अगवाणनि समेत मर्द औरत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में आसिफ अली ज़रदारी जे 70वीं सालगिरह जो केक काटण बाद एमएनए खुर्शीद जुणे जो तकरीब के खिताब कंदे चयो त आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान जो वाहिद सदर आहे जंहिं 5 सालनि जो मुद्दो पूरो कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत बाद पार्टी कारकुननि जे हथनि में हथ विझी पार्टी हलाए रहियो आहे। आसिफ अली ज़रदारी जो मट पूरे मुल्क में नथो मिले। संदुसि आमरियत ख़िलाफ़ जंग सदाईं जारी आहे। उडेरो लाल लग 10 मोरी रोड़ी केनाल जे बंद ते केतिराई वण तेज़ हवा लगण सबब किरी पिया। इरिगेशन अमले ऐं ॿेले खाते पारां वण विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि पारां दावा कई वई आहे त रोड़ी केनाल ते मुक़रर इंजीनियर एसडीओ इरिगेशन ऐं डीएफओ ॿेलो खातो मटियारी पारां मिली भगत करे 3000 मण खां वधीक काठ जी वाढी कई वई आहे, जंहिंखे जाली नीलामी ज़रिए विकिरो करण जो ड्रामो कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि पारां इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो वियो आहे त मामले जो नोटिस वठी काठ विकिरो करण जी जांच कई वञे। टुकराटू वेझो कुछ ॾींहं अॻु फौरन हथां क़त्ल थियल 3 नौजवाननि जे वारसनि सां ताज़ियत लाइ एसएसपी सखर संदुसि घर पहुची वियो। उन मौक़े ते एसएसपी सखर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु नौजवान फुर दौरान मज़म्मत कई, जंहिं ते दुआरिन हफ़ीज़ अहमद, निसार अहमद ऐं अहमद अली मेहर खे गोलियूं हणी क़त्ल कयो। मक़तूल नौजवाननि जे खून सां इंसाफ़ लाइ पुलिस दुआरिन ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो आहे। ऑपरेशन दौरान केतिराई दुआरी मुक़ाबले अंदरि मारिजी विया आहिनि, जॾहिं त फ़रार थींदड़ दुआरिन ख़िलाफ़ ऑपरेशन हिन महिल ताईं जारी आहे।